ऑर्गेनाइजेशन जेके गुज़िरियल सालनि खां कमु करे पई ख़ासि करे औरत जे मसइलनि ते, चाइल्ड अब्यूज़ ते, ऑनर किलिंग ते ऐं जागीरदारी निज़ाम में जंहिं सबबनि जे करे औरत खे जेको आहे चिथियो वञे थो, औरत खे मारियो वञे थो, कोर्टनि में बंदि कयो वञे थो, हवेलियुनि में रखियो वञे थो, हक़ बख़्शायो वञे थो, संग चटी में ॾिनो वञे थो, उन्हनि सभिनी मसइलनि ते असां कमु कयो आहे। सिंध स्वाई ऑर्गेनाइजेशन 2020 में असां सखर में मार्च कयो हुयोसीं, जेको जॉइंट एक्शन कमेटी जी तरफ़ां थियो, जेके सिंध जूं पूरियूं तंज़ीमूं हुयूं, कराची खां अलावा उहो नॉर्थ सिंध जूं पूरियूं तंज़ीमूं हुयूं, जंहिंमें असां गॾु थी करे औरत आज़ादी मार्च कयो हुयोसीं। उन खां पोइ वरी 2021 में उन सिलसिले खे कयोसीं कंटिन्यू। 2021 में सखर में मार्च कयोसीं, औरत आज़ादी मार्च। पर हिन दफ़े असां जेकी चूंड कईसीं कश्मीर ज़िले जी कईसीं, इन जा बि सबब हुया, कारण हुया। सिंध स्वाई ऑर्गेनाइजेशन सालियाना रिपोर्ट जारी कंदी आहे, जंहिंमें असां चाइल्ड अब्यूज़ ऐं ऑनर किलिंग जे केस केतिरा थिया, रिपोर्टेड केतिरा थिया, क़तल केतिरा थिया, उन में मर्द ऐं औरतूं केतिरा थिया, ऐं केतिरा केस जेके उन्हनि खे सज़ाऊं पनिशमेंट उन्हनि खे अक्यूज़ खे आयूं। सो हिन दफ़े गुज़िरियल 4-5 सालनि जे तसलसुल सां कश्मीर टॉप ते हुयो सिंध में, जंहिंमें 27 मर्डर थिया हुया, 4 मर्द हुया ऐं कुझु औरतूं हुयूं, ॿियूं 23 औरतूं हुयूं ऐं 4 मर्द हुया। 27 ऑनर किलिंग जा इहे रिपोर्टेड केसिस हुया, जेके औरतूं मारियूं वयूं हुयूं ऐं जिन जा लाश किन जा न मिलिया हुया। FIR थियूं हुयूं पर अक्यूज़ गिरफ़्तार थिया, पर उहे केस हिन महिल ताईं अध में रहियल आहिनि, कंहिंजूं बि उहे सज़ाऊं न आयूं आहिनि। भले तव्हां उहे रेप जा केसिस खणो, ऑनर किलिंग जा केसिस खणो, जरगनि जा केसिस खणो, लिकियल तहत अॼु बि वॾेरनि जी उताजनि ते जरगा थियनि था पिया। ऐं जॾहिं असां पुलिस खे ॿुधायूं था त फिलहाणे केस में ही जरगो थियो आहे, त उहे असांखे चवंदा तव्हां फतवा ॾेखारियो। जॾहिं चोर चोरी कंदो आहे त पंहिंजा पेरा बि मिटाइण जी कोशिशि कंदो आहे, ऐं वॾेरनि बि उहे लिकियल रस्ता इख़्तियार कया त पंहिंजो बंगलो छॾे कंहिं विची जॻह ते उहो फ़ैसिलो करनि, उन जूं फतवाऊं न ॾियनि ऐं उहो ॾंढु रखियो वञे। अॻु में न्याणी हूंदी संग चटी, हाणे ॾंढु 10 लख 15 लख हिकिड़ो कारोबार थी वियो आहे। उहे ई वॾेरा असेंबली में वेठा आहिनि, उहे ई वॾेरा सेनेट में वेठा आहिनि, उहे ई असांजे ॻोठनि में करता धरता थिया वेठा आहिनि। उन्हनि में औरत हिकिड़ी, हिते उत्तर सिंध में हिकिड़ी वखर आहे, औरत हिकिड़ो जानवर मिसल आहे, उनजो कोर्स थिए थो। कंहिं बि MNA MPA कंहिं बि माण्हू जे कन ते जूं नथी अचे, छो त औरत आहे, हू महकूम आहे, हू हाकिम आहे। पिदरशाही निज़ाम सवेर सवाल ते पिदरशाही हिकिड़ी सोच आहे, उहा औरतुनि में बि थी सघे थी, मर्दनि में बि थी सघे थी, सियासतदाननि में बि थी सघे थी, कंहिं आम माण्हूअ में थी सघे। कश्मीर, घोटकी, शिकारपुर, जेकमबाद अहिड़ा इलाइक़ा आहिनि जिते औरतुनि जा कोर्स थियनि था। इन जे करे असां अब्दुल गनी बिजरानी साहब सिंध बार जा मेंबर बि आहिनि ऐं हमेशह औरत काज़ में असांजो साथ ॾींदा रहिया आहिनि। मुस्तफ़ा आकाश नूनारी सिंध स्वाई ऑर्गेनाइजेशन जो मेंबर आहे, सोशल एक्टिविस्ट आहे, ऐं पाण हमेशह असां जॾहिं बि को इशू हूंदो आहे 3 ॼणा उन केस खे खणंदा आहियूं। अदा जिन सां मूं ॻाल्हायो त अदा छो न असां कंधकोट खे पंहिंजो सिलेक्ट कयूं ऐं हिते मार्च कयूं जिते न्याणियूं बेकसूर मारी वञनि थियूं, जिते टकनि एवज़ विकियूं वञनि थियूं, जिते संग चटी में ॾिनियूं वञनि थियूं, जिते जिरगा थियनि था, उन्हनि खे सज़ाऊं नथियूं अचनि, जिते वॾेरो ख़ुदा जो रूप इख़्तियार कई वेठो आहे, ग़रीब ग़रीब तर थिए थो पियो। इन जे करे असां इहो अदा अब्दुल गनी बिजरानी सिंध स्वाई ऑर्गेनाइजेशन कार्य सां गॾु भले दुनिया कातिल सां बीहे, पैसे वारो अमीर बीहे, पर उन कारोकारी जे ज़ुल्म जो शिकार मर्द बि थिए थो, मर्द बि मारियो वञे थो, उनजो घर बि तबाह थिए थो, उन ते बि संग चटियूं पवनि थी पयूं। एजुकेशन ॿियो पहलू हुयो त हिते एजुकेशन न्याणियुनि खे नाहे। अगरि स्कूल आहिनि त उहे वॾेरनि जूं उताकूं लॻियूं पियूं आहिनि, स्कूल आहिनि, फर्नीचर नाहे, उन में बिजलीअ जो सहूलियतूं कोन्हनि, टीचर्स अचनि ई नथा, मोर्गो उहे हिकिड़ा जानवरनि जा तंबेला लॻा पिया आहिनि। एजुकेशन नाहे, मुआशी तौरु कश्मीर जी औरत उहा एतिरी मुस्तहकम नाहे, हुनरी इदारा न आहिनि हिते। जेको रियासत जो कमु आहे, जेको NGOs हिते कमु करनि थियूं, इहो रियासत जो कमु आहे त हुनरी इदारा खोलनि। उहा औरत जेकी एजुकेटेड नाहे, उहा औरत जेकी सिलाई कढ़ाई करे थी, बर्थ भरे थी पई, हर ज़िले में अहिड़ा इदारा हुजनि ऐं उहो आवाज़ केरु उथारींदा? ज़ाहिरी ॻाल्हि आहे बाशऊर मर्द उथारींदा, तव्हां उथारींदा, इतां जा माण्हू सोचींदा। सो इन्हनि सभिनी शयुनि खे मद्देनज़र रखी करे ही मार्च औरत आज़ादी मार्च नाहे, ही औरत मार्च आहे निज औरत जे मसइलनि ते, निज उत्तर सिंध जी औरतुनि जे मसइलनि ते, जंहिंमें असां नॉन मुस्लिम जा बि जेको आहे अंग शामिल कया आहिनि।
त नंढी उमिरि में जेके शादियूं थियनि थियूं या जबरी मज़हब तब्दील करायो थो वञे त 18 साल सुप्रीम कोर्ट ऑलरेडी कुझु ॾींहं अॻु में अदा अब्दुल गनी ख़बर आहे त 18 साल छा नंढी उमिरि जूं शादियूं उहे जेके आहिनि उन ते पाबंदी विधी आहे पर पोइ बि हिंदू भाइर असांजा भाइर आहिनि असां हीअ धरती उन्हनि जी बि धरती आहे जेतिरो असांजो हक़ आहे उन्हनि जो बि आहे इन्हनि सभिनी जेके पॉइंट आहिनि डिमांड आहे उहे खणी तव्हां वटि आया आहियूं वधीक जेको आहे हिन ते अदा अब्दुल गनी हाणे घणो घणो वज़ाहत अदी करे वई आहे हिन प्रोग्राम जेको असां सुभाणे इहो मार्च थिए पियो इहो निज पिज औरत जे इंसानी हक़ूक़ जे हवाले सां जेके उनखे शरीयत ॾिना आहिनि जेके उनखे आइन ॾिना आहिनि कानून ॾिना आहिनि सिर्फ़ु उन्हनि ते थिए थो पियो उन में जेको असां चार्टर ऑफ डिमांड रखियो आहे उहो मां तव्हांखे पढ़ी ॿुधाईंदो हलां सिंध में कारोकारी जो कोर्स अञा जारी आहे बिल्कुलु उत्तर सिंध में जंहिंमें कश्मीर कंदकोट समेत ॿिया ज़िला सर फ़हिरिस्त आहिनि कारोकारी जे केसनि में साइंस ऐं मेडिकल एडवांस जे बुनियादनि ते सरकार एविडेंस जे बुनियाद ते सरकार पारां फ़रियादी थियण जी कानून साज़ी ऐं केसनि जे हमेशह सही तरीक़े सां पहिरीं जो मुतालबो कयूं था हाणे थिए ईअं थो असां वटि जेकॾहिं रेप केस थिए थो त हुनजी सही नमूने सां इन्वेस्टिगेशन कोन थी थिए जेकॾहिं हिकिड़ो कॉम्पिटेंट पुलिस ऑफिसर आहे कंहिं मतिलबु कंहिं जॻह ते उहो करे थो वञे उहा हिकु अलॻि ॻाल्हि आहे पर घणो तणो असां वटि जदीद टेक्नोलॉजी खां कमु नथो वरितो वञे असांजी पुलिस खे हितां जी पुलिस खे जदीद टेक्नोलॉजी खां महरूम कयो आहे उनखे उहा टेक्नोलॉजी ॾिनी ई नथी वञे त उहो उन जाइ ते जंहिं कयो आहे उन जाइ ते सही नमूने सां पुॼी सघे DNA टेस्टूं सही नमूने सां थी सघनि असांजे सिंध में DNA टेस्ट जे लाइ प्रॉपर किथे बि को फोरम कोन्हे मजबूरन कॾहिं किथां कराई वेंदी आहे DNA टेस्ट कॾहिं किथां कराई वेंदी आहे सो इन हवाले सां मखसूस लेबॉरेटरी जेका हुजे मखसूस जेको उन हवाले सां जेको एक्सपर्ट हुजनि उहे सिंध में उहे आहिनि कोन सो इन हवाले सां असां इहो चाहियूं था त हिते जेका जेके रेप केसिस थियनि था नंढे ॿारनि सां थियनि था पिया औरतुनि सां थियनि था पिया या औरतुनि जो जेको कोर्स थिए थो पियो उनखे मारियो थो वञे उनजी जेका आहे इन्वेस्टिगेशन थिए उहो एडवांस टेक्नोलॉजी जे बुनियाद ते थिए जेका असांजी पुलिस खे ॾिनी वञे ॿियो अदी हिकिड़ी ॻाल्हि कई मां हुनजी अदी जी तस्वीर कंदो हलां छो त अदी हितां जी नए सकर जी आहे हाणे हिते जेके 27 इहे थिया आहिनि ऑनर किलिंग केसिस उन में हिकिड़ी चङी ॻाल्हि जेका नज़र आई असांखे उहा बहितरी इहा आई त इहे जेके बि थिया आहिनि इहे हुनजे सरकार जी मुद्दईयत में थिया आहिनि उनमें फ़रियादी सरकार थी आहे जंहिंमें सेक्शन 311 जी कारोकारी जे हवाले सां लॻायो वेंदो आहे उहो लॻायो वियो आहे उन में इहो थियो आहे त 4 माण्हुनि खे तक़रीबन सज़ाऊं अची चुकियूं आहिनि जंहिंमें 2 खे शायदि उहो आहिनि फांसी ऐं कुझु खे उमिरि के जे हवाले सां अहिड़े हवाले सां हिते कुझु क़दुरु मतिलबु असां पर जेका एडवांस टेक्नोलॉजी जेका अदी घुरे थी पई उहा असां वटि हिते अवेलेबल कोन्हे पुलिस खे उहा शइ थियणु घुरिजे तॾहिं कंहिं कयो आहे ॾोह उहो साम्हूं अची वेंदो हिते ॾोह हिकिड़ो करे थो पियो FIR में नाला 15 ॼणनि जा अचनि था पिया जंहिंजे करे जंहिंजो क़तल थिए थो उन वीचारे जो क़तल ई लुड़ी थो वञे सही नमूने सां हुते पुॼी कोन था सघूं असां ॿियो त नियाणियूं असां वटि जानवरनि वांगुरु टकनि एवज़ विकी वञनि थियूं जॾहिं त इहा शइ इस्लाम में आहे ई कोन असांजे आइन में कोन्हे नियाणी खे टकनि एवज़ सिर्फ़ु उनखे इन करे बाबा असां हिनखे ॾाज ॾियूं था ॾाज जा पैसा वठूं था मुख़्तलिफ़ उनखे नाला ॾियनि था पिया हाणे असांजे इस्लाम में घणो ॾाज ॾियणु या ॿियो कुझु जेतिरो इंसानु ॾेई सघे असांजे इस्लाम में इहा शइ इहा असांजी सुन्नत बि आहे असांजे हज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी पर उन जे मुख़्तलिफ़ नाला ॾेई करे उन खां जेका त उन असांजी औरत खे असांजी नियाणी खे असांजी धीअ खे भेण खे ईअं विकियो थो वञे जेको गैर आइनी आहे गैर कानूनी आहे उन विकिणण सां इहो थिए थो जेको वॾे में वॾो जेको उनजो हक़ु आहे उहो आहे उनजी कंसेंट उनजो राज़को उहो ख़तमु थी वञे थो उनखां उहो महरूम थिए थी जेको आहे डिग्री कॉलेज कोन्हे डिग्री कॉलेज जी बिल्डिंग काफ़ी सालनि खां वठी उहा मुख़्तलिफ़ उन्हनि में इस्तेमालु थिए थी पर डिग्री कॉलेज अञा ताईं 28 डिग्री कॉलेजिस मंज़ूर थी वियूं जंहिंमें असांजे कंदकोट जी बि हुई जंहिंमें 27 फंक्शनिंग आहिनि पर असांजी डिग्री कॉलेज अञा ताईं फंक्शनिंग कोन्हे नियाणियुनि जी तालीम जे हवाले सां तव्हांखे सरकारी स्कूल गर्ल्स स्कूल हर ॻोठ में तक़रीबन मिलंदा पर न उते उस्ताद आहे न वरी उहा जेका बिल्डिंग आहे न वरी उते स्कूल खुलियल बि आहे क्लोज़ आहिनि उते स्कूल कोई बंदि पिया आहिनि उते स्कूल मुख़्तलिफ़ बहाननि सां उन्हनि खे बंदि कयो वियो आहे पर वरी उहे स्कूल खुलनि तॾहिं था जॾहिं 5 सालनि खां पोइ असांजे इलेक्शन अचे थी पई उहे पोलिंग स्टेशन जे कमु अचनि था पिया तो इहो असरु आहे इन करे असांजी नियाणी खे जेकॾहिं तालीम मिलंदी उन में शऊर ईंदो
उनखे चङे ऐं बुरे जी ख़बर पवंदी, सही ऐं ग़लति जी ख़बर पवंदी। हुन में पाण में जॾहिं शऊर आयो, हुन में पाण में ताक़त अची वेंदी, हुन में पाण में हौसलो अची वेंदो, हुन में पाण में हक़ घुरण जी हिमत अची वेंदी। हक़ जेको चिनींदो उनखां उहो हक़ वापसि वठण जी उन में हौसलो पैदा थींदो।